फिरोजपुर वेझो जाफरी ऐं बालकानी बिरादरी में हलंदड़ कार तकरार तां हथियार बंदन फायरिंग करे नौजवान के क़त्ल करे छॾियो। ॻोठ नवाब खान ॾहाणी में हथियार बंदन नौजवान नूर अली बालकानी के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। नौजवान जे क़त्ल बाद धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई, धुरियूं मोर्चा बंदि थी वयूं आहिनि। इहा अफ़सोसनाक ख़बर आहे जेका असां शेयर करे रहिया आहियूं। फिरोजपुर वेझो जाफरी ऐं बालकानी बिरादरी जे हलंदड़ कार तकरार तां हथियार बंदन फायरिंग करे नौजवान के क़त्ल करे छॾियो। ॻोठ नवाब खान ॾहाणी में हथियार बंदन नौजवान नूर अली बालकानी के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। नौजवान जे क़त्ल बाद धुरियुनि में छिकताण तेज़ थी वई, धुरियूं मोर्चा बंदि थी वयूं आहिनि। इंतहाई अफ़सोसनाक ख़बर खां वाक़िया आगाह करे रहिया आहियूं त फिरोजपुर वेझो जाफरी ऐं बालकानी बिरादरी में हलंदड़ कार तकरार तां हथियार बंदन फायरिंग करे नौजवान के क़त्ल करे छॾियो। ॻोठ नवाब खान ॾहाणी में हथियार बंदन नौजवान नूर अली बालकानी के गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीलाइन ते मौजूदु आहे फिरोजपुर खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर नारायण नाज़। जी नारायण, फायरिंग थी आहे, नौजवान क़त्ल थी वियो आहे, कहिड़ो कारण आहे? जी फिरोजपुर वेझो फिरोजपुर थाणे जे ॻोठ आहे नवाब खान ॾहाणी, जिते कुछ देर पहिरीं जाफरी ऐं बालकानी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे कार ऐं तकरार सां जेको आहे घेड़ो हलंदड़ हो, जेको ॿीहर भड़की थियो, जंहिंमें जेका ॿुधाइनि था ॻोठ वारा त जाफरी बिरादरी जा मुबाइन हथियार बंदन पंहिंजी ज़मीन ते पाणी ॾींदड़ 35 वर्षनि जे नूर अली पुट हाजी चौसाल बालकानी खे गोलियूं हणी क़त्ल करे जेका आहे पाण मोटरसाइकिल ते फरार थी विया। अहिड़े वाक़े जी इतला बाद जेका आहे हुनखे हुनजा वारस जेका खणाए करे फिरोजपुर जी सरकारी अस्पताल में आंदो, जिते हुनजो ज़रूरी जेका पोस्टमार्टम कराए ज़रूरी कार्रवाई बाद जेका लाश हुनजे वारसनि हवाले कयो वियो। जॾहिं त जेके हुनजे वारस जेके हुन सां गॾु आहे उहे हंजू हारे रहिया हुआ। अॼु मुंहिंजो हुन सां राब्तो थियो, जेका आहे हुनजो सौटु आहे गुलदेव ऐं टिलण, जेका आहे हुननि ॿुधायो त असांजो पुराणो कार ऐं तकरार हलंदड़ हो, जंहिं ते अॼु घेरो थियो ऐं असांजे नौजवान खे जेका आहे जाफरी बिरादरी जा हथियार बंदन गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। जंहिंजे लाइ जेका आहे असां कोर्ट में बि वेंदासीं ऐं जेका आहे सख़्तु एहतजाज कंदासीं। ठीकु आहे नारायण नाज़, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।